वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मुझे सिंधी समाज के भावरनि जे लाइ ये जेका अज फिल्म जेका असी ॾिसूं वेठा जो नालो या कमाल थी वियो ऐं वाकई हीअ फिल्म ॾिसण खां पोइ तव्हांखे बि महसूस थींदो त हिननि जवाननि कमाल ई करे ॾेखारियो आहे, छो जो अॼुकल्ह जी जवान पीढ़ीअ खे सही राह ते हलण जो हिननि रस्तो ॾेखारियो आहे। हिननि हिकिड़ो मैसेज कयो आहे असांजे सिंधी समाज जे नौजवाननि खे त अचो गॾिजी करे हिन परमानंद प्यासीअ सां गॾिजी करे ॾिसो, कमाल थी वियो। जय झूलेलाल। गुड मॉर्निंग भोपाल। ही भोपाल शहर है जिते एकता ऐं भाईचारे की मिसाल हर माण्हू ॾींदी। राजा भोज जी हिन नगरीअ में हर प्रकार जा माण्हू रहनि था, सभु मिली जुली करे रहनि था। हर धर्म में सुबुह जी शुरूआत पंहिंजे पंहिंजे प्रकार सां कई वेंदी आहे। जीअं त सतनाम 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 जी, वाहेगुरु 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 जी। सतनाम सतनाम सतनाम। पर असांजे घर जो सुबुह जो नज़ारो कुछ अलग ही हूंदो आहे। कहिड़ो नज़ारो ॾिसो तव्हां। ओम जय अमिताभ देवा, स्वामी जय अमिताभ देवा। अरे मूंखे बि रोल दे पाण सां मिलनि जाम मेवा। ओम जय अमिताभ देवा। घणई करोड़पति ठाहे मूंखे कॾहिं ठाहींदे, बिग बी मूंखे कॾहिं ठाहींदे। श्री देवीअ अरे खासा मूंखे कॾहिं मिलाईंदे। ओम जय अमिताभ देवा। स्वामी जय अमिताभ देवा। यार उथी अमिताभ बच्चन रो पाड़ियारो सॼो ॾींहुं अमिताभ बच्चन राग थो करे। पाड़ियारो हुजे त अलाम ज़रूरत ई न पए। हे महानायक, तोसां गॾजण लाइ त मां तड़पां पियो थो तड़पां। राति जो मूंखे निंड बि कोन थी अचे। अलाए कॾहिं महिरबानी थींदे मूं ते ऐं तोसां गॾजण लाइ न वॾो लख ॿ लख ख़र्च बि थी वञे त मां परवाह न कंदुसि। कॾहिं कृपा कंदे, कॾहिं अची गॾजंदे दीनानाथ। हे स्वामी, हे अमिताभ बच्चन दातार, अरे कॾहिं मूंसां गॾजंदे। अरे बाबा, ही अमिताभ बच्चन मिलाया मां तोखे। अरे मिलाए त ॾाढो मज़ो अची वञे, पर अरे पर किथे अमिताभ बच्चन, किथे तव्हां? अरे तव्हां त हिन जे जुतीअ जे बराबरि कोन आहियो। तव्हां मिलाइजो। हलो हलो, हाणे बसि कयो बकवास पंहिंजी।
असां मिलायूं असांखे ख़ासि पहचान आहे बॉलीवुड ताईं हाँ हा अच्छा पर ही त अगरबत्ती ॿारे रंगू करे जो पाड़े वारनि नंढू पिटाईंदा आहियो न हा। उहो बंदि कयो ॿुधव हाँ ऐं हींअर तव्हां चओ पिया अमिताभ बच्चन सां भली लख ॿ लख ख़र्च थी वञनि परवाह न आहे हाँ थोरा पैसा ख़र्च थींदव हाँ ॿुधो या इहो लख ॿ लख अरे भाई असां कोन ॿुधो असां रोज़ पिया ॿुधूं हाँ असां हिकिड़े हंधि सेटिंग करे आया आहियूं। अच्छा अच्छा ठीकु आहे तव्हांखे मिलणो हुजे ठीकु आहे न त असां वञूं था। न ॿुध पुट नाराज़ न थी बचड़ा नाराज़ न थियो ये कम जी ॻाल्हि कर ठीकु आहे मिलाईंदो भई पक असां हींअर 1% जो पद न स्टाम्प ते लिखी ॾींदो हा ॿुधाए की हिकु अंदरूनी ख़बर आई आहे हाँ फिल्म आरक्षण जी शूटिंग थियण वारी आहे भोपाल में अच्छा अच्छा अमिताभ बच्चन अचण वारो आहे हाँ हाँ कलाक ॿी कलाक जो टाइम असां न कढंदो मिलाईंदा हा कहीं एतिरी पहुचाए पर खाली कलाक लाइ ईंदई बाबा। अरे ठीकु आहे न अरे अधु कलाक लाइ मुंहिंजो साईं अचे तॾहिं मुंहिंजी दिलि ख़ुशि थी वञे करा काफ़ी काफ़ी आहे पुट हा पोइ माल जाम है पक गॾिजाईंदो हा पक भाई बाबा असां तुंहिंजा पुट आहियूं पीउ सां धोखो कंदा नी ठीकु आहे बिल्कुलु न हा ठीकु आहे चङो बाबा हलो हाँ, चङो ख़ुशि रहो पुट ख़ुशि रहो हाँ। भॻवान वॾी हयाती ॾे वाह ॿुधो पहिरियों न उहो आशीर्वाद ॾिनी अथई ज़िंदगीअ में। अमिताभ नाल गॾिजाईंदे तॾहिं ॿुधे ॿियो रंगा अरे बिल्ला प्लान वडवा कहिड़ो प्लान अथई किडनैप जो। अरे किडनैप एतिरा किडनैप कया अथई उनजो छा थियो अरे यार उहे त भगवान लॻे थो उहा क़िस्मत कोकनि ते वई लिखी हुई। अरे जो राखीअ जो करे आयो उनजो छा थियो अरे यार हिकिड़ो राखी ॿियो वरी बाबा ॿियो वरी अन्ना ने उॾाइण वारा भाऊ अॼु ताईं उॾाई झिरकी कोन अथई बस करे वे। हा अब ही थियो हीरो अरे वरी हू किथे आहे अन्ना अन्ना वे जेॾी महिल पुछी वेंदो आहे हिकु या ॿ करण अरे हाणे सभिनी खे सॾु कर सनानु पाणी करे जल्दी कर। अरे त सॼे करे छा प्लान ठाहींदे या उनजो सॾु करी त उनखे सम्झाया न। अरे बाबा ओ राखी ओ अन्ना अचो एरा ओ एरा अरे हू लाइन किथे लाइन आहे अन्ना किथे आहे अन्ना ना अचो ओ अन्ना जल्दी सॾु करी से एडी देर छो पे तो लगाए भाई बाबा सानी किधर जो है अरे हिकु ॿ जेॾी महिल ॾिसी से हिकु ॿ अरे पहिरीं प्लान सम्झ फ्रेश पहुच जा किडनैप करणो आहे किडनैप छा टाइम ॿुधाइन किथे करणो आहे न ही छोकिरीअ जो पूरे अध करोड़ जो प्लान आहे सम्झो ऐं ॿुध तूं हुन छोकिरीअ खे पकड़े करे वैन में विहारींदे ड्राइव तूं कंदे ऐं न तूं हुनखे दादाजी ने कुझु चॉकलेट वग़ैरह कुझु ॾेई करे ऐं ज़रूरत पई न हीरा तो अंदर झिरकी न उड़ाई आहे अरे ॿिनि ॼणनि खे उड़ाए छॾिजां कमु थियणु खपे मिला बस छा थियो अरे थियो कुझु कोन्हे को ॾिस केरु आयो आहे सपना तो मतलब सामा सपनों को नहीं सपनों आ जा
अरे बाबा चार मिनट मां बात जो बात होती वाला ना गुरु सच में अमिताभ बच्चन है पैसा खड़ी मारे पैसा घणा पूरा लाख रुपया बिना पैसे की अंदर कौन खड़ंदो ही लाख रुपया हाँ खड़ी दो जा फटाफट लाल सक्सेसफुल नहीं लाख रुपया असाए कंजूस बाबे में लाख रुपया मिलता भाई गाड़ी वाड़ी लथी तो कोने ना बच्चों पुत्र पूरा लाख रुपया दे लाख हां पूरा लाख दे हाँ पर ये लाख रुपया ठीक है लोटो जो करिए ना जावने जो मुझे भगवान आया गृह प्रवेश कराना तो पुत्र तेजा मथा वगे दे दिया न पुत्र लक्ष्मी इंदी आया भगवान इंदो ने ते गृह प्रवेश करायो आया हेठ रखे करे रखी भला रखी काय गाल करी सर कोई बात नहीं आई पदा अल्लाह आई वो आए हमारे घर खुदा की कुदरत है कभी हम आपको और कभी आपको ही देखते हैं अरे न्यारा बंद करी ना बाबा आयो मेहमान कुछ खाने नहीं दे नहीं यही मोटा ही दे दे हाँ खरीदो क्या ठीक है सवाल है जवाब में दिखा से पकड़ी ने पाओ अरे गुदगुदी पे दिखे दाढ़ी में यार है अतुला कंद संभाली से पूजा दाता पूजा भगवान इते रखना बाबा बैठे न पुत्र न ये दिशा न दे सर पहले तो आपको बहुत बहुत बधाई दादा बनने की एक सवाल पूछूं पूछिए मुझे ये बताइए आपने अपनी पोती का नाम क्या रखा है कुछ भी शीला मुन्नी जो भी आप बोलेंगे नाम रख देंगे नाम में क्या है बाबा मतलब मांगा वधी के सवाल जवाब न कबाए ठीक है बड़ा ठीक है पर रिंकू ना मिली हुई कोने रिंकू आएगे अरे रिंकू हाँ जाओ बाबा अरे रिंकू आवाज दिखाओ मैं बाबा मां पूछो मैं चालो से तो पूछो हां चालो से लेकिन रिंकू अच्छी बात होता है अमिताभ बच्चन नाम मिला है एक मिनट आ रहा है रिंकू आ रहा है फिर और रिंकू है काका वो ताया छोकरा के ત્યાં લિંકુ આમ પિંકુ छो केड़ो कम दई काका वो सुबह में ताया छोकरा मेकअप कराया है पैसा कान लिया है पे आई चाहिए 5 मिनट में चूदा आने वाला आया ही कान मेकअप छाजो मेकअप अमिताभ बच्चन मेकअप चाहिए मुझे अमिताभ बच्चन का है अन्ना वाली पैसा ही कान नहीं है कलाक से हुआ अच्छा अमिताभ बच्चन जो मेकअप हाँ ने समझिए से अरे मुखे बेकूफ बना रहा है पिंकू अरे बाबा पिंकू बाबा माफ करो अरे बाबा माफ कर बाबा अरे भाई ये तो छोटा मारियो लिंको हाँ प्लान फेल 500 रुपया मेकअप है छुट्टी 5000 गालियो वाड़ो 4000 रुपया वगू लाख रुपया नगद पूरी हुई प्लान फेल अरे छोकरी ईदी कानी दी ये सामी ईदी जरूर ईदी अच्छी भाई अयो गोड़िया ये लॉलीपॉप डाड़ो मिठो डाड़ो सुठो मूं वटि आहे गुड़िया ये बट इसको न खपे ये बाप है को कूदो को ढीलो को जानवर के पकड़ना है मारो पकड़ना है मारो तो आसा तुझे इसके मुंह फैलेन अरे मुझे इसकी मत दसो गुड़िया चॉकलेट बेटा कुछ मिठो दीनी कैडबरी अले मम्मी यार मिशन कंप्लीट थी हो मम्मी
गंगा केड़ी चिंताउन में बैठो आई अरे सुबह जो विया आहिनि अञा ताईं कोन आया आहिनि अरे किडनैपर आहिनि लॻे थो हिननि जो किडनैप थी वियो अलाए छा या वरी पुलिस जे हथे चढ़ी अलाए छा अरे ॾिस अची विया अरे वाह अची विया ए पर जेॾी महिल ही विया ओॾी महिल त हालत ठीकु ठाक आहिनि ही धिका लॻाईंदा छो पिया अचनि हाँ? वाह अची वई अरे मुंहिंजी त लॉटरी अची वई ये उस्ताद इडली डोसा सांबर या तो ये गाड़ी मत या तो ये धंधो मत तो जे उस्ताद का तो असांखे जेल खाई मारण खपे यार कहिड़ी गाॾी ॾिनी अथई इन छोकिरीअ खे त हंज में खणी अचूं छा यार असां तकलीफ़ में आहियूं यार ॿुधी कान थो यार अहिड़ी गाॾी थी बीह सही है राव सही गाल शट अप अरे चाबा ना कर शटू मथे जो कई सेटअप शेटियो मतलब विछड़ ऐं अपियो मतलब मथे अरे असांखे जा एतिरी अंग्रेजी कान ईंदी आहे पर इहो त ॿुधाए तुंहिंजो इरादो त नेक अथई न मुंह बंद कयो तव्हां सभु मूर्ख आहियो मूर्ख अरे तव्हांखे मुंह बंद करण लाइ चयो न को ॿियो कुझु करण लाइ हाणे असांखे 50 लख फिरौती घुरणी आहे घणी 50 लख रका हाणे फोन लॻाए ख़बर ॾिस त छोकिरीअ जो किडनैप थी चुको आहे छा छोकिरीअ जो किडनैप थी चुको आहे इहो वठ हिंदी वञी ॻाल्हाइस हेलो हेलो केर हाँ थाना प्रभारी थाना बैरागढ़ से बोल रहे हैं अरे गधा कंहिंखे फोन लगायो अथई चरिया सेण अरे मूंखे ख़बर आहे जॾहिं किथे आग लॻंदी आहे त असां फायर ब्रिगेड खे ख़बर ॾींदा आहियूं ऐं जॾहिं एक्सीडेंट थींदो आहे न कंहिंजो त असां एम्बुलेंस खे ख़बर ॾींदा आहियूं उहो ई जॾहिं कंहिंजी किडनैपिंग थींदी आहे तॾहिं उनजी ख़बर थाणे में थी आहे पोइ मां त उहो ई कयो गधा या पुट तोखे थाणे में फोन करण लाइ कोन चयो अरे छोकिरीअ जी मां खे फोन करण लाइ चयमि हट हाणे मां थो लॻायां हिननि मां कमु त थींदो कोन अरे चईन कुझु कन कुझु केर अच्छा त मुंहिंजी ॻाल्हि ध्यान सां ॿुध तुंहिंजी छोकिरीअ जो किडनैप थी चुको आहे उहा हींअर मुंहिंजे कब्ज़े में आहे ऐं फिरौतीअ में मूंखे पूरा 50 लख रुपया खपनि पूरा 50 लख हाँ तोखे कुछ कोने करणो तोखे बस हिक जगह ते पैसा जी पेटी रखणी आहे जगह टाइम ऐं डेट मां ॿुधाईंदोमांइ ठीकु आहे अरे रिंकू ओ पिंकू अरे केॾे गुम थी विया अरे छा रड़ो मेरी छा पियो ॻोल्ही अरे छा गुम थी विया छा पियो ॻोल्ही भाऊ ताई त चयो रिंकू पिंकू गुम थी हली मां हुनखे त ॻोल्हियां पियो अरे पिंकू रिंकू कु आहिनि छा जो हेठां पियो ॻोल्ही ताई त चवंदा आहियो जॾहिं करदी था अचनि रिंकू ऐं पिंकू हेठां लिकी था पवनि अरे हेॾा पिंकू हेलो अची वे लीती नी अरे ॿाहिरि या कम त कयो कोन था कहिड़ो घर जा रकम कयो घटि में घटि वठ ॾेई वठी आहे 2 रुपए जी वञ जल्दी रुगो दा रुलन पिन ॿियो को कमकार अथई 10 रुपए ॾेई दे छो घर में मेहमान आया अथई तुंहिंजो कहिड़ो मतिलबु है अरे यार लफड़ो थी वियो बाबू तो मारे बि चलो हाणे छा कयां आइडिया ओ भाऊ हाँ चो यार हेड को बनाइस ते
बस बस ये जा दूध में उठाएंगे तो जो एकड़ो मतलब हले ता हले इन्हें के जगदे लस्सी जोरदार अरे छा थो करी एप्पल वारो पाणी था इन्हें में गयो मुंडियो है वो हो गया हा गण गण पुट तू तरक्की करे जरूर जरूर तरक्की करे वट तुझी दही अरे तो के जब दही रखी है छोरा तू धो दिया भाई दही दाए भैया हाँ गर्मी किसी को तो छा लगी भैया बाहर टेम्परेचर 46 डिग्री पहुंची चुको है हाँ वो बर्फ रख तो बर्फ करियो वने ठीक आ दही कोने देनी अच्छा दही गरी करे तू उठाई हाँ हां पुट सब समझा दो पुजे कुछ कोन दो गरी भाई बाबा गरी भाई गरी भैया हाँ चंगो इनको आया भाई अरे सीवे मुन्नण ला रहा है एक कमाई कोने जो हर हफ्ते में वार कटाई उन्हनि ते खर्च अरे किथां दवाणी पैसा किथां भाई मुंहिंजा पी मथो न का पहिरीं मां नाईअ खे चयोमांव शाहरुख खान कट करे छॾी नहीं राजकुमार तक जानी कोई भाई और लाल पैदा न थियो आहे जेको पिंकू हां पैसा घुरी सघे शांति कर बाबा अरे तहां भी साहब बहस करणा भितुन ना मथो हणण भितुन सा अरे कुछ सुधरो अरे पाड़े वारन के दिसो पारवाणी जो पुट दिसो स्टेट बैंक में ऑफिसर दियो ऑफिसर विधानी जो पुट दिस इंजीनियर दी अमेरिका हली विया एता उत्ते जो उत्ते अरे जिता ननो नंगा चढ़ा इहो ते रिंकू पिंकू जो पीए इहो ते कर्जन जो पीए अरे बिना मुझे नको यो बड़ी वने सुधरो सुधरो कुछ सुधरो पुट अरे बाबा इन में नक बुधड़ा सवाल थोड़ी आ हर पी चाहींदो तो उन्हें पुटनि जे करे मुंहिंजो नालो थे असां बिनी ये करे त तां नालो के तो थे न अरे बाबा तू हमेशा सक्सेस माण्हुनि जो उदाहरण ॾींदो आहीं पारवाणी जो छोरो विदाणी जो छोरो हुन जो उदाहरण ॾे जेके जेल में बंद आहिनि हू साधवाणी जो छोकिरो मर्डर केस में अंदर आहे हू जोदाणी जो छोकिरो चोरी केस में अंदर आहे हां उन जा उदाहरण ॾे अरे एड़ा ही हफ़ाल रहे वने त ॾिसजो हिक ॾींहुं ज़रूर तव्हां वॾी मुसीबत में फासी वेंदो वॾी मुसीबत में मुसीबत है वरी कहिड़ी मुसीबत बाबा असांखे पतो आहे का मुसीबत ईंदी तूं असांजी मदद कंदे तो नंढे हूंदे खां वठी करे असांजी हर मुसीबत में मदद कई आहे तोखे यादि आहे जॾहिं मां छहों पढ़ंदो हुउमि मुंहिंजी विज्ञान जे पेपर में पढ़ाई कोन कई हुई तो पर्चूं ठाहे ठाहे करे मुंहिंजे मौज में विधियूं हुयूं ध्यानु अथई न पोइ हाणे मां छो घबरायां हा पुट ये तो मु गलतियूं कयूं त जियो भोगे रहियो आहियां अरे मां त तव्हांखे सुधारे कोन सघंदुसि हाणे को तव्हां जूं घर वारियूं अचनि उहे के अची सुधारीनि तव्हांखे घर वारियूं वरी के है गरीब वटो खुटवा जो असांखे छोकरी ॾींदो मुंहिंजे दोस्त जो तव्हांजे दोस्त जो अरे बाबा कहिड़ा दोस्त आहियो तव्हांजे दोस्त जो अटो खुटो आहे तव्हांखे त पंहिंजे दोस्त जी मदद करणु खपे यार अरे हाणे छॾियो इहा बकवास बंदि कयो ऐं वञो लॻो पंहिंजे कम ते कम ते बाक़ी छा कंदो वेही करे हिते मुंग ॾरींदो मुंहिंजे छातीअ ते कम ते बाक़ी अड़ी सम्झो ई कोन था केड़ो कम अरे कम मां थो ॿुधायांव कम ते वञो कम ते बी हाणे ॿुध ही वटि चाबी मां तुंहिंजे लाइ वरिती आहे टैक्सी हाणे टैक्सी हलाए ऐं कमाए वठ जन सम्झ में आयो रिंकू हाणे ॿुध पिंकू मूंखे त मोकिली आहे ही कार्ड चङी तरह ॾिस कार वर्ल्ड वारे सां ॻाल्हायो आहियां सम्झे उन मुंहिंजे नाले चइजे ऐं तोखे नौकिरी ते रखंदो कर वञी नौकिरी हल जल्दी वञो सॼे शहर खे खणी दुखी कयो नवाब पैदा थिया नवाब यार ये नौकरी टैक्सी बढ़िया
के ये एड्रेस ॿुधाए सघंदा आहियो? ही पतो ॿुधाइणो पवंदो अचे। ही पतो अटो, अरे अटो केॾो महांगो थी वियो आहे, 20 रुपए किलो यार अटो। कंहिं ज़माने में 5 रुपए जा 20 किलो हूंदा हुआ। चऊं अटे ते चङो यादि ॾियारी घरवारी चयो त मोटंदे वक़्तु अटो वठंदो अचिजांइ। अरे काका अटो न मां तव्हांखां हिन माण्हू दुकान वारे पुछां। ही दुकान अरे जुकाम दी तुलसी जे पत्ते जो काढ़ो पी। दुकान कान थियो आहे पोड़ा। मां तोखां हिन माण्हू नाले पुछां। माण्हू छा भा? अरे तू गाड़ी तो नी बे पतो तो पूछी है गाड़ी तो नी माण्हू आई छई गाड़ियूं कोन थो चए पोड़ा। माण्हू पुछां माण्हू माण्हू छा है यार? तो मुझे बाबो मथाई पोइ मिलियो ऐसा बाबे फसाए छॾियो। हिकु त सुबुह खां बोणी बटो कोन थियो आहे, कहिड़ी सवारी पकड़े हाणे? अरे भगवान, काई सवारी मिलंदी या न मिलंदी, या ईअं ई ख़ाली हथ बाबे वटि वेंदुमि? हिकिड़ी ख़ूबसूरत छोकिरी हथ त ॾिए पई थी। हाँ, काॾे वेंदी आहे? एयरपोर्ट रोड। ॿियो? लॻे त सुठे घर जी थी, आहे खूबसूरत। लॻे थो मुंहिंजे बारे में बि सोचींदी हूंदी। हेॾो हैंडसम थी करे टैक्सी छोड़ वाला है ना। आगे देख के गाड़ी चलाओ। ये मत समझो कि मुझे सिंधी नहीं आती, सिंधी हूँ मैं, आती है मुझे सिंधी। पर सिंधी समझे थी। हाँ मैडम, एयरपोर्ट रोड कहाँ जाना है? आदर्श नगर। बस यहीं थी, बड़ के पास रोक दो। अरे रहने दीजिए मैडम, हर किसी से किराया थोड़ा लिया जाता है। ये सुनसान जगह जैसे छा करण आई है? आ गया LGS स्कूल, यही बताया था। लगे तो कुछ गड़बड़ आ यार। ये बेग इतने रखी हिना छोली। ही छोड़ो पेटी खड़े। यहाँ तो नौ किडनैपर पैदा हुआ। क्या थे CID ऑफिसर। अरे लगे ना पीछो कहाँ बना। How are you? Who are you? I'm fine. And you? Your घरवाली and बारह बच्चा? मां तोखां पुछो हु आर यू, तू केरु आहीं? चरे जा पुट, अंग्रेज जा पुट? सिंधी भाऊ, सिंधी जा पुट आहियां मां, अंग्रेज न। मुंहिंजो पीउ सेठ जमटमल नाथाणी, अंग्रेजी ॼाणे ज़रूर, पर आहियो प्योर सिंधी, पक्को सिंधी। अच्छा, जमटमल जो छोकिरो आहीं? जमटमल नाथाणी? हाँ भाऊ, उन्हनि मूंखे तव्हां मोकिलियो नौकरीअ लाइ। चवई भाऊ सां ॻाल्हाए अञा।
त तूं आई हो? हा साईं। तुंहिंजो नालो छा आहे? पंकज पंकज। प्यार सां माण्हू मूंखे पिंकू चवंदा आहिनि, पिंकू। ऐं पढ़ाई केसि ताईं अथई? पढ़ाई साईं राति जो 10 बजे ताईं। उन खां पोइ हिकु सीरियल ईंदो स्टार प्लस ते, सास भी कभी बहू थी। छा ॾींहं हूंदा हुआ ख़बर अथव? मीर ॾेखारींदे ॾेखारींदे सीरियल ख़तमु। माण्हू सोचे में पइजी वञे सुभाणे छा थींदो। अरे भाऊ छा ॾींहं हूंदा हुआ, न पुछो। अड़े मुंहिंजा मालिक, मां तोखां ईअं कोन पुछो त राति जो केसि ताईं पढ़ंदो आहीं, घणो पढ़ियल आहीं? साईं यादि आहे त मां बराबरि स्कूल वियुमि। उन खां पोइ जीअं 12 स्टार्ट थियो न, त चौथे 5 महीने खां पोइ हिकिड़े ॾींहुं मां रस्ते तां वञा पियो त हिकिड़े पागल कुते मूंखे चक पाए करे ढेर करे विधे। बस उन खां पोइ मां स्कूल ई कोन वियुमि। इहो ॻाल्हि थी न, इहो त मां ओॾी महिल ई सम्झी वियुसि जेॾी महिल तूं अंदरि आहीं। पक तोखे कुते ई चक पातो आहे, तोखां इंजेक्शन बि कोन लॻाई आहे। तव्हांखे कीअं पतो भाऊ? उहो ॿियो छॾ, तो में ॿी का क्वालिटी आहे छा का? मुंहिंजी क्वालिटी, मां कॾहिं बि कोन थकिजंदो आहियां। केतिरो बि कमु कराए हेॾो आराम जो मां कॾहिं थका। चङो ठीकु आहे। तुंहिंजे पीउ तोखे कम ऐं पघार जे बारे में ॿुधायो आहे की न? न बाबा त कुझु कोन चई, बसि ख़ाली कार्ड ॾिने ऐं चई वञ जा सेठ वटि, बाक़ी सभु सेठ सम्झाए छॾींदे। त ठीकु आहे, तूं ही कमु सम्झी वठ। हा हीअ लैपटॉप, असांजा डेटा सभु हिन में आहिनि। ग्राहकनि जो, हिन जो, हुन जो सभु हिन में आहे। जंहिंमहिल को ग्राहक ईंदो आहे त रजिस्ट्रेशन हिन मां ॾिसी वठंदा आहियूं। ठीकु आहे, त पूरी ॻाल्हि चङी तरह सम्झी वई नी? हींअर ई तूं चार्ज खण, मूंखे वञिणो आहे भोपाल सिटी वारी ऑफिस। मां निकिरां थो, को ग्राहक अचे हुनखे हैंडल कजांइ, अटेंड कजांइ, ऐं जेकॾहिं ज़रूरत सम्झ में अचई त फ़ोन नंबर ॾिनो मैं, उन ते फ़ोन ते ॻाल्हाए। ठीकु आहे, सम्झी वई न? संभाले वठिजांइ। भाऊ का चिंता न कयो। अरे तव्हां बि यादि कंदा छा माण्हू मिलियो आहे। हलाया एसी यार। अखबार बंदा पढ़ने। अरे केरा भाई, अचा दो अचा दो। छाती हो इतनी जल्दी थकजी पे या? अरे यार शाम दिया शाम में, अरे मांग सजी रात टैक्सी हलाई रहे ने। अरे छा थियो बासिंदी शिकिल पारी थी करे वेठो आई। हिक जी खबर पेजी है त माण्हुनि खे बेवकूफ़ बनाइण ऐं महिनत करे कमाइण में केॾो फ़र्क़ु आहे। अॼु चवण ॿुधाए अॼु घणो कमाया भई? अरे बाबा, मुंहिंजा पीउ तोखे लॻी आहे बसि पंहिंजे पैसनि कमाइण जी। हिते मुंहिंजो पूरो साह हेठि मथे थी रहियो आहे। अरे छा थियो वरी? नांगिण ॾिठई अथई बाबा, नांगिण। अरे हा ॾिठी आहे। नांगिण जे कंहिं नांग खे मारेसि न, हा त बदिलो वठंदी अथई, बदिलो। अरे त छोरा जा कारीगर नांग खे मारिया वई छा? नांग न, कुत्ते जो पिल्लो मुंहिंजी गाॾीअ हेठां अची मरी वियो। अरे कुत्ते जो पाप करिया वई छा? हा त पैसा कमाई तूं, पाप खणा मां। ऐं वॾी ॻाल्हि, जीअं नागिण बदिलो वठंदी आहे न, बदिलो, पके में उन कुत्ते जे पिले जी मां मुंहिंजी गाॾीअ जो नंबर नोट कयो हूंदई ऐं मूंखे ॻोल्हींदी हूंदी। हाणे मां किथां बचंदुमि? सभु सम्झां थो, मां बि तुंहिंजो पीउ आहियां। अरे ये सभु कम न करण जा बहाना अथई, बहाना। अरे सॼी ज़िंदगी में ही तो हिते रुगो रोटियूं टोड़ींदे, रुगो बाप कमाई खाईंदे, बसि सम्झां थो सभु। ये चाबी वठो बाबा, पैसा कमायो तव्हां। ऐं सुभाणे न मूंखे अगरि कुत्तीअ चक पातो त पैसा त तो कमाया। ऐं पेट में जेके 14 सुयूं हणाणी पवंदियूं न, उहे मां हणाईंदुमि। इन करे इहा जल तुंहिंजी टैक्सी ऐं तुंहिंजी इहा झांकी, तूं तुंहिंजी टैक्सी, ॿई ख़ुशि रहो। मूंखे कोन्हे हलाइणी टैक्सी वैक्सी। चओ कमु कोन्हे करणु। अरे ही छा आहे? अरे
छा पे तो करी उत तो मूंखे चयो मां कॾहिं कोन थकिजंदो आहियां हेॾे तूं निंड्रो वेठो करी अरे भाऊ मां इहो चवांव कि मां कॾहिं कोन थकजंदो आहियां मुंहिंजे लाइ थकजणो राज़ी हुआ मां हमेशह आराम पियो कंदो आहियां आराम सां चङो इहो ॿुधाए को ग्राहक आयो को धंधो दाड़ी थियो अरे आयो परसियो पुट बड़स करे फेरी माणस करे बासण ॿारा वठंदो कार अरे मां भॼाए कढियो मांस अरे बेवकूफ़ हुनजी 1.25 लख जी लॉटरी खुली आहे तोखे ख़बर आहे हुन मूंसां फोन ते ॻाल्हायो तूं हिकिड़ो त करी निंड्रू ॿियो ग्राहक ई फिटाई तो जहिड़ा जेकॾहिं 2 ॼणा ॿिए रखिया त मुंहिंजो दुकान बंदि थी वेंदो हली उथ हाणे उथ हले था निकिर हाँ भैया तो जेड़ा तेरा ग्राहक है जेकॾहिं वरी हिते ॾिसण आयो आहीं न त थाणे में बंदि करायोसीं बेवकूफ़ किथां जो पीउ ॾिसो त प्यारो ऐं छोरो आवारो अरे वरी केर अची वियो आराम को ना करण ॾे अचानो देखो ठक ठक लगाए ॾिनी अरे अचा दो बाबा अचा दो अच्छी रिव्यू नवाब अरे छाती हो अञा 4 ॼाए 4 रे जल्दी कीअं अची आई अरे जा तुंहिंजे करे दुकान बंदि थियण जो टाइम मटिजी वियो छा 10 बजे अचणो हुई न अरे बाबा वो सेठ नौकरी ते रखण लाइ कोने को अरे चरिया तोखे सेठ रखियो आहे या तो सेठ खे नौकरी ते रखियो आहे ये न मां चवां तो त वो सेठ तो चवे त तू नौकरी ते रखण लाइ कोनी को छा कया पुट मूंखे पहिरीं ख़बर हुई अरे तूं हिकु कलाक बि नौकरी कोन करे सघंदी अरे बाबा तू कलाक जी ॻाल्हि करी मां घटि में घटि 6-7 कलाक नौकरी करे आयो आहियां ऐं हूअं बि मां कमु सिखी वियो आहियां बाबा हा हाणे पाण पंहिंजो दुकान खोलींदासीं हा पंहिंजो दुकान हा सॼे शहर खे कारो कंदासीं वाह सॼे शहर जा माण्हू सिर्फ़ु असां कारो वठंदा हा पुट हा पर इहो ॿुधाए कीअं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधे हा पाण कई रात जो माण्हू जी कारियूं चोरी करींदासीं चोरी करी हा माण्हू छा थी वेंदा हा बेकार छा थी वेंदा भाई बेकार वेंदा किथे हाणे मां थो ॿुधायां माण्हू केॾे वेंदा अरे माण्हू वेंदा रिपोर्ट लिखाइण थाणे में ऐं असां वेंदासीं घाणे में बिल्कुलु चकी में जेल में पुट अरे बाबा छो पियो न कई असांखे पतो आहे असांजी स्कीम हुई तुंहिंजे सम्झ में कोन ईंदी बाल्टू मथो हणा मां अरे छॾी त पिंकू तूं बि वेठो मथो हणी बाबे सां बाबा हेॾे वे तोखे असांजी ॻाल्हियूं सम्झ में ईंदियूं कोन हिकिड़ो ॾींहुं पर ज़रूरु ईंदो तोखे असां ॿिन्ही पुटनि ते नाज़ थींदो अरे यार आज मुझे बंदूक कौन सी दिसण यार मुझे टोपी भी कौन सी मिले टोपी मुझे चश्मो गायब थी वियो आहे छा चोरनि जे पुठियां मोर पिया आहिनि छा ही वरी केरा भाई अरे लगे त अन्ना वांगुर तो Hey, Ustad, I am Anna. I change my get-up again, Ustad. Tell me, Ustad, tell me. अरे अन्ना है गण आयन गणा हैं अरे हिन जी बंदूक हिन जो चश्मो मुंहिंजी टोपी ऐं चईंदो आया मां टन टना हट अयो ना उस्ताद मुंहिंजा मिटी माइटी वारा कमिंग मां शादी करिंग शादी अरे तो सा शादी कंदो के अयो उस्ताद छोकरी दा मैं शादी करिंग अपलू टपलू कमिंग अरे अन्ना तू शादी तॾहिं कंदे जॾहिं जेब में ॾोकड़ हूंदई अरे बिना ॾोकड़नि जे त छोकिरीअ जो फोटू बि कोन मिलंदई फोटू राइट उस्ताद राइट पैसा त असां वटि अचणा ई आहिनि पूरा 50 लख तू मुझे बारे में छोकरीअ पीउ सां ॻाल्हाइजे अरे अन्ना उन 50 लखे में सभिनी जो हिसो आहे
अरे तोखे अकेले के 50 लख कोन मिलना है ने जो तुझे सोरे दा गलाया 50 लख। अरे उस्ताद असा सभिनि जे हिस्से में ईंदा घणा जोड़े त ॿुधाए। अरे मुखे को हिसाब किताब इंदो आजा जोड़े तो बुधाए। उस्ताद नहीं बताती। गुणाकार भगाकार भगाकार गुणाकार जोड़ना घटाना भाग करना 50 को 6 से 6 को 50 से टोटल 1 2 3 4 5 6 टोटल कमिंग। अरे ही वही केड़ो टोटल आ 0 अरे मद्रास ये जा पुट ही करो टोटल आ। अरे पाले सगा तोखे ही कोन वरी तुझे घरवारी के ता पालींदो मैं। आए मुझे चश्मा मुझे वापस दे मुझी बंदूक है ला टोपी। कमिंग है डबली है शबली तो करी। अरे बिला अरे कड़े शनिया जे मुहूर्त में मां हिनन के किडनैप करे आयो। अरे यार वरी उन छोकरी जी मां बोला के पैसा दई भैया यार। उस्ताद तू चिंता न कर वहां बैठो है। अरे छई तो मां चिंता न कया। अरे तू बैठो ही बैठो ने शादी कौन थींदई। अगर शादी करनी थई न त हुआ पैसे जी पेती हासिल करनी पवंदई पोइ तुंहिंजी शादी थींदी समझे। डाढो सुठो उस्ताद डाढो सुठो गाल पे बस एतरी। हाणे इन अन्ना जो कमाल ॾिस। तैयारी कर। Without a backup, without a follow through, we're having खत्म नहीं खट्टी नहीं हो रही है। very similar point for a single. Plays halfway to. पिंकू मैच करेगी भारत। खट्टे में चलो। अरे तो खट्टा नहीं था कि सेलिब्रेट करना भी। सेलिब्रेट किए ना भी यार पैसा ही गानेंगे। दिवाली से बापू पटाखा ना उठ गया हो। हाँ ये 100 रुपया 50 रुपया बचा रखे में बचा है। हाँ अलमारी में मथा कर खड़ी च ना वही बाकी 5 6 रना कपन बाल प्यान 50 चलो मजे मन खड़ी जल्दी नागा वाली ना रिंकू पटाखा मिल गया। अरे खट्टे इंडिया ब्लैक और डाडा बका मार डाडा भाई नागा वाली ना हां यार उस पटाखे के पास में ये पेटी पई हुई। ये पेटी के लिया। अरे पेटी अरे केरे घूमती है एलो चाहे तो पेटी में सपनन में खोजी है। हाँ शाम है यार तो के पिंको आए कि जी ये पेटी उन्हें नी टैक्सी वाला कोने अम्मा टैक्सी। हां यार टैक्सी में एक स्मार्ट छोकरी उन्हें जी आई है पेटी वो एकड़े में लथी पेटी रखी। हां मां डाडो पटिया सद के मां पर भक्त्याणी भूल गई है पेटी। अरे तो तू हेडन नहीं का पराई अम्मा संभाले डो आई बेचारी केनी परेशान थी होंगी यार की पेटी पहुंचा चको ना छी चक्कर छाए मां भूल जी हूं पर सुठो तो याद दियारी मुखे ने इन छोकरिया में शादी करनी है। अरे शादी तो तड़ी करने जरी तो कोई छोकरी मिलंदी बोल ना पतो किथा हुंदुस ने पेटी रा तालो लगंदे दिसी है एलआईसी पॉलिसी निकली रही। अरे पतो मिली हम ना एड्रेस मिली पढ़ी चाहे करा रेखा भूलचंदानी रेखा। अरे एड्रेस तो पढ़ी से विजयनगर मकान नंबर 14 इंदौर लिख रहे माने तो शादी करना है। अरे मेरे हल्का सही पेटी ने नहीं सोचाई कि यार तुझे घर घरों परेशान थी नहीं हुई हुआ पेटी में आए छा यार अल्लाह चाहे यार तालो ले लो क्या पतो किए पवे हल ठीक है हल पना पेरी नांग मारी ना दी इंडिया घटे में अरे किथे पिंकू बाहर निकलो अरे छाए जर भले न राम जो
छो वेठायो जोर जोर सां चिल्लायो अरे पाणी वारा ॿुधंदा छा चवंदा तव्हां आयो केरु काका वो ताके पहिरीं सोचणु खपंदो न त तव्हां नालायक पुट पैसा वठी विया असां वरी सॼे शहर में वेठा चवनि त मूंखे कैंसर थी पई आहे एड्स थी पई आहे चंदो वेठा कनि उन खां पोइ बदनाम लॻी वेठा कनि मुंहिंजे दुकान ते भीड़ लॻी पई आहे अॼु पैसा खपे जो मतिलबु खपे न अॼु पैसा वठी वेंदा ॾेई कोन आहिनि पैसा अरे मां ॾिसां थो सॾु कयो हा सॾु कयां थो हलो केरु आहिनि भई बाबू केरु आहिनि हैं अरे तव्हां ॿिन्ही खां कर्ज़ वसूल करणु आया आहिनि कर्ज़ वसूल छा कयो अथव हलो कर्ज पैसा जेके वठी वई हराम जा पैसा जा ओ भाऊ वधीक न ॻाल्हायो घणा अथव तव्हां ॿिन्ही जा पैसा हींअर वठो हाणे दाल ॻरी रही दाल तीवण चाढ़ियो न दाल वरी केॾी महिल ॻरी वई अलाए न किथां कुझु पहुचियसि बाबा दाल रखी अथई रधण लाइ दाल अरे हिते कुकुड़ रधियो आहे कुकुड़ दही पंहिंजा पैसा खाई हराम आया तीवण जा कुकड़ ठाहिया अथनि बस हाणे बस नज़र न हणो न त ताए नाले गड़ियूं ॿ चार कुतनि खे बि खाइणियूं पवंदियूं मन रिंकू पैसा हणी खणी तूं मुंहं ते हीअ पैसा घणा मुंहिंजा अहिड़ा 800 अथव तुंहिंजा घणा 17,400 17,800 ऐं नया घणा अहिड़ा 800 आवाज़ खणिया हाणे 400 हा 5 मिंटे अंदर पैसा खणी दो हणी जे हणी मुंहं ते पैसा 5 मिंटे खणिया हा अकुड़ा मेरा गोड़गन ये पैसा अॼु जान छुटी पैसा दी दी न ये तुंहिंजा 17 ये तुंहिंजा 18 वठ 11 रुपया 17 रुपया छा करणो आहे मां तो ॿुधायां भई छा आहे इहा आहे किस्त EMI सम्झंदा आहियो नी अॼुकल्ह वॾियूं वॾियूं ट्रकूं मोटरियूं टीवियूं फाइनेंस थींदियूं आहिनि माण्हू हर पैसा ईंदो आहे पंहिंजी किस्त वठी वेंदो आहे तव्हां बचिजो तव्हांखे पंहिंजी किस्त मिली वेंदी ठीकु आहे बाबा हाणे असां हिन जा पैसा ॾियूं था किस्त ॿधी जॾहिं आहे हर महीने पैसा ईंदा किस्त वठी वेंदा अॼु जी तारीख़ नोट कजो ठीकु आहे हाणे राम राम असांखे माफ़ कयो अॼु जी किस्त पहुची आहे ॿुध दोस्त ट्रकियूं बसियूं ऐं गाॾियूं थींदियूं आहिनि फाइनेंस मुर्गा ऐं मलायूं करे फाइनेंस कोन थींदियूं आहिनि रख पैसा पंहिंजा ऐं हुन हमला खे चई छॾियसि हे बि रख पंहिंजा असां पैसा वठण कोन ईंदासीं हाणे असां गुंडा खां पैसा वसूल कंदा ॿाहिरि निकिरजो रोड ते पोइ ख़बर पवंदी काका पोइ तूं विच में न अचिजांइ गुंडो न मां विच में कोन ईंदुसि जेको खपे कजो बाबा जेको खपे कजो हलो हाल ॿुध कुझु कोन ॿुधंदासीं रोड ते निकिरंदासीं कोन्हे हा पिंको अरे थियो रेडी सब रेडी आहे छा कोकी पापड़ पाणी वाणी सभु खई कोकी पापड़ खटाण सभु ॾेई त पोइ हल न त बाबू अची वेंदई वरी ही पेती खण अरे ही छा आहे छो भाई केॾे जी तयारी आहे छाजो सामान आहे इहो अरे बाबा असां तव्हां मां शुरू खां वठी परेशान रहिया आहियूं इन करे असां अॼु घर छॾे हलियो था वञूं वाह इहा त ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे मस झूलेलाल मुंहिंजी ॿुधी आहे वञो पुट वञो पर वापस असां कान ईंदासीं कहिड़ी बात में कोन ईंदासीं मां बि त उहो ई थो चवां वञो अरे बुख वञ मरजो पर वापसि न अचिजो अरे ही सामान कंहिंजो आहे असांजा कपिड़ा आहिनि हिन में असांजो सामान आहे इहो अच्छा इहो सामान तव्हांजो आहे अरे पर हिन सामान में आहे छा हाणे मुंहिंजा पीउ तव्हांखे घणा चकर सम्झाया असांजो हाणे खपेव त चेक करे वठो अच्छा तव्हांजा कपिड़ा आहिनि अरे सनी देवल जा पुट अरे सॼी ज़िंदगीअ में पंहिंजे लाइ कच्छो गंजी त वरितो कोन ही कपिड़ा वरी तव्हांजा थी विया अरे ॻाल्हि ॿुधो ध्यानु ॾेई करे ही सभु कपिड़ा हिते रखो कच्छो गंजी मुंहिंजे तरफ़ां गिफ्ट अथव हलो रखो हिते सभु कपिड़ा हिन में छा आहे कोकी खटाण ॿियो छा आहे पापड़ ठीकु आहे हा ही असांखे ॾे रस्ते ते खाइण लाइ खपंदा ही छाजे लाइ ही मुंहिंजा आहिनि ही मूं कमाया आहिनि तव्हां कॾहिं टको कोन कमायो झली ये पेती तव्हांजी कान्हे का ये ॿिए जी अमानत आहे कंहिंखे ॾियणी आहे ठीकु आहे ये पेती तव्हांजी आहे कपिड़ा लायो अरे मुंहिंजा छो था लायो पंहिंजा लायो ही बि मुंहिंजे कमाईअ मां वरितल अथव ही कपिड़ा असांजी महिनत असांजी महिनत जा महिनत कई आहे
केड़ी मैंने बुधाइस असां जॾहिं तूं सुम्ही पियो आहे न हिकु जगह राति जो त तुंहिंजो कुर्तो टंगियो पियो हुते दरवाजे ते त हुन में पर्स पियो हुई उन में पैसा पिया हुई पैसा। अच्छा उहे पैसा असां कढियासीं केॾी महिनत लॻी हाणे मेहनत त मेहनत आहे न। अरे चोरी हाँ उनजा कपड़ा वठी आयासीं असां। हा ऐं बाक़ी सभु कपड़ा तोखे मुबारक असां वञूं था। हाँ ठीक है हलो टरो टरो अखियुनि जे अॻियां। ऑटो बिठो थी न कुछ ना हलो स्टेशन नहीं ओ भाऊ हाँ ओ भाऊ हाँ भाऊ साहब अरे राम हाँ तू आई है हाँ हलल को तो वेही थी न पंहिंजो माण्हू अथई यार स्टेशन ताईं छॾे छॾ। हाँ ॿुध हाँ शहर था छॾियूं असां। अच्छा हा बाबे मां परेशान आहियूं अच्छा ई शहर ई छॾे था वञूं असां। वेही छॾे चओ भाऊ। हाँ वेही लगी है राम भी पंहिंजे रोजगार राम लगी है रोजगार ते तू बि न। हाँ भाऊ लगी हम ई ऑटो पंहिंजो अथई। हाँ ऑटो भाऊ पंहिंजो वरितो अम्मा वठी ॾिनो। अच्छा सोन मीन पुराणो पियो वेचारे विकिणी करे वठी ॾिनई। भगवान कहिड़ी नी कॾी ऐं हिकु असां कंजूस बाबो जेका रोटी खणी आया हुई टिफिन वारी टिफिन बि भरे रखी टोपी बि भरे रखी ॾाढो परेशान आहियां पंहिंजे पीउ मां यार राम छा ॿुधाए। अरे लंडन जा बैग में वो बैग पूरी चली भाई। राम हाँ घणा पैसा ॾे छाजा पैसा यार छो एतिरो पुराणो दोस्त आहीं वरी तोखां पैसा वठां गाॾी वरिती अञा नई हाणे पहिरीं तोखां पैसा वठां सही में कोन वठंदे मजाक में तो समझे चाल का भाई पैसा कोन तो वठई ये बच्चा ये चाल का भाई मां का आशीर्वाद ये चले का भाई हैं राम ई छा लॻायो अथई मां का आशीर्वाद। जे मां मूंखे गाय घटा विकिणी करे ऑटो वठी ॾिनी आहे वेचारीअ उनजो आशीर्वाद न लिखारायां त छा तव्हांजे पीउ जो आशीर्वाद लिखारायां। हाँ ठीक है राम भाऊ ठीक है थैंक यू। अरे रिंकू मूंखे हिन मतिलबु हिन जेको टाइम आहे न हिन टाइम में मूंखे गानो यादि अचे कहिड़ो सिंधी फिल्म में गानो अथई ओ पखी बाग पे जा चलींदा वञनि था पखी बाग पे जा। ॿुध इहो गानो ॻाइण बंदि कर केर कुत्ता न रोअनि हे पहिरीं हेॾे ॾिस ट्रेन अचे थी हेॾां ट्रेन कोन्हे का हेॾां ट्रेन कोन्हे होॾां ट्रेन कोन्हे का पोइ अड़े न पुछी देना भाऊ जॾहिं असां इंदौर वञिणो इंदौर शाम जो 5:30 बजे खां पहिरियों कहिड़ी गाॾी कोन अथव हींअर थिया अथव 2 साढी 2 कलाक असां हिते वेठे छा कंदासीं साहब ऐं मुंहिंजो कहिड़ो मतिलबु हुन सां छॾी न हिते आया छो आहे पागल छा आहे हल हाणे ट्रेन त अथई कोन ॿियो कोई बंदोबस्तु कयूं हल। रिंकू चाबी लॻंदी हले हिन में तालो ईंदो ॾिस पहिरीं कंहिंजी आहे त कोन। अरे तू वेरे सही पोइ ॾिसंदा जेको आयो हल ठीकु आहे वेही त ये तो बोतल लगाते हैं कार चोरी ये मुझे हथ में काना नचण वाला हिनने का लिफ्ट तो उठा अरे गाॾी ते तो चोरी कई पर किथे गाॾीअ जे मालिक खे पतो पइजी वियो आहे त वञणो न पई थाणे। ॾिसंदासीं यार मां सभु घुमियो आहे एयरपोर्ट स्टेशन थाणो कोन घुमियो आहे इन मां थाणो घुमी वठंदासीं। अरे ई टोपी वारो ॾिस केरु हथु पियो ॾियई लिफ्ट वेठो घुरे लॻे थो। अरे कंहिं बस या टैक्सी जो इंतज़ारु कंदो हूंदो। अरे बिहारी यार हथु वेठो ॾियई पाण खे
तू चई तो खणी ब्यास तो यार भाऊ इंदौर ताणी लिफ्ट ॾींदा मूंखे भाड़ो लॻा भाई भाड़ो पैसा पैसा त वठिजो न किथां किथां आयो आहीं तूं मां मद्रास मद्रास सिंधी मद्रासी आई छा हा सिंधी मद्रासी आहियां मां कंहिं ढाबे ते प्यार यार गाॾी रोटी वोटी खाऊं रोटी ऑर्डर की से कुछ खाऊं मुर्गो मच्छी अंडा आइले हा पैसा लॻंदा पैसा तू ॾींदे पैसा बि पैसा जेब में ॾाढा पेती हासिल करण जो हाणे हिकिड़ो ई रस्तो आहे हिननि जी कोल्ड ड्रिंक में ज़हर मिलाए करे हिननि जो कमु तमामु करे सघनि ॾियोसि रोटी जो ऑर्डर ॾियोसि आइए स्वामी किथे कोल्ड ड्रिंक जी दुकान अचे त गाॾी बीहारजोसि अरे बिहारी दा मद्रासी अची वई तुंहिंजी कोल्ड ड्रिंक जी दुकान कहिड़ी तो कोल्ड ड्रिंक पे आयो हूं जिंदगी आखिरी कोल्ड ड्रिंक साबित थींदो आहे अरे आई के छा खपई कोल्ड ड्रिंक कोल्ड ड्रिंक कोल्ड ड्रिंक पंहिंजो कमु कर न ॿियो सामान कढ अरे छाते 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 दिला मद्रासी के बसर सुखाइल बसर जूतो सुखाई जूतो दारू पिलाओ दारू 2 पैक जब जाएगा खड़ा होकर जाएगा बिल्कुल दारू की लग रही है पिलाओ 2 पैक पिलाओ हाँ सही बोल रहा है इसकी तो सुना कोई अरे ना के जूतो न सुंगाई आ तू गोरी पई तसो जेब में वडीस गोरी अयरो छोकरो थी 20 मिनट में ने गोरियो फायदो पेजींदो मिर्गिया तोरा पौंदा रहंदा तसे ने उतो भाऊ ता घबरायो ने हाणे मां ताके ये गोरी खाया छडी माव थी हाणे ता ठीक थी न वे ये गोरी ताजी मां जी अख भैया विजयनगर यही है हाँ भैया ये ही है इतने का रेखा भूलचंदा नाले का लेडी रहती है भैया रहंदी हुई वो शादी करे भोपाल भैया भोपाल शिफ्ट थी हुई है भोपाल का इतरो बत्ते वठी आया वही वो भोपाल रहनी गई गाड़ी मटे मटे इस टाइम बोता है लगे तो इन गाड़ी आ कम लगी क्या दियो लगे तो पेट्रोल खत्म दियो तो पेट्रोल भराई था ना पैसा जेके कढिया ना भंडारीअ मां सब खत्म दिया रुपयो कोन बचो आहे मुंहिंजे खीचे में तुंहिंजी हुन छोकिरी जे चक्कर में इंदौर हल मुंहिंजी कहिड़ी छोकिरी जे चक्कर में मां कोई शादी कई थी मां ते अरे पर इंदौर को घुमण लाइ हसी आ खेती वापस करण हलिया थी पैसा गनन के हाणे रुपयो बि हाणे छा कयूं हाणे ॿुध गरम न थी सॼी फसा तई जड़ तई ये पेती तूं हिकिड़ो कम कर हा कार त पंहिंजी आहे कोन हा कार हिते ई छॾ ठीक आ पाण पंधु था हलो पोइ ये पेती कटूस में हा पेती कढी ॾिसी कमाई शइ हुजे त विकिणंदा था हलो तुंहिंजी क़िस्मत भेदा अजीब तई हिक छोकिरीअ सां प्यार थियो उहा बि शादीशुदा निकिती आ छलिया पट किथे वेही करे भञो था तालो हले ते वेहूं था हलिया रुली पुली थकासी हाणे वेहे ते हा थधी हवा पे थी हले हिते त वञी गयास तो पूरो किस्सो ही खत्म
करोड़पति दैया दी। पापा के रुपया ले जा छोरा ते अन्ना जी का खबर पई केडे मरी हुआ बिनिंगा दिसण कोन तो अचे हां ओ राका इंडियन का आखिर अन्ना आहे किथे हां इंडियन का अन्ना कोने तो कंके का खबर चार आए त केडे विया अरे उन्हें अन्ना के ताई त मोकलियो पेती हासिल कयला अन्ना वाले पंहिंजो कमाल ॾेखारींदो। अरे एड़ो गड़ो कमाल ट्रिनियन का उन्हें शिकिल तक कोन ॾिठिया बोलियो भला अन्ना के अरे ये तो कोने अन्ना जो ही किडनैप थियो। अरे वो राखी तूने सुनानी ना किंके ड्राइवर है के? अरे हाँ बिल्कुल ड्राइवर है, मां गाड़ी ॾिठो मास। अगर तो घर ॾिठो अथई त खणिया उन ड्राइवर के जेको मिले उन के खणो। ड्राइवर हुजे अम्मा हुजे बाबा हुजे या भई उहे छोकरा असां के कंहिं बि हालत में अन्ना खपे ऐं हुआ नोटन जी पेती उन लाइ भले कुछ बि करणो पए। वञो पिन के अजमाना चाया तो पिन के बैठो घुमाया गो पिन के अजमाना चाया तो पिन के बैठो घुमाया सोई अथींदो हिते जेको अजमा चाया घोड़ो गुंगो यार ॻाल्हाए लूलो लंगड़ो रुकंदो आहे माल महफिल में माल उठाया माल महफिल में माल उठाया पैसो पैसो यारा पैसो पैसो ॿुधो साला छा चयो आहे असांखे पैती हासिल करणी आहे ऐं अन्ना हेलो ए बंदूक है जल्दी दिखा कितने हाँ हाँ यही तो है, हमने टैक्सी लगा रखा है।
अरे तहां केर भाई अंदर केदा घड़ना अचो। अरे न बुढ़े के बुधाइस बाकी कड़ बंदूक या कड़ चाकू बुधाइस असा कह रही हूं। अच्छा तहां सेल्समैन आयो ही बंदूक में चाकू विकण वारा आयो ने। अरे भाई बुधो मुझा बई छोरा ये बंदूक हलाण वारा व्या हली ऐं मूंखे इन जी काई ज़रूरत कोन्हे। ऐं तव्हां ॿाहिरि बोर्ड कोन पढ़ियो लिखियल आहे त कुतनि खे ऐं सेल्समैन खे अंदरि अचणु मना आहे। चुप कर ॿुधाए न छॾे किथे हू टैक्सी ड्राइवर जे असांजा 50 लाख रुपया खाया आहिनि। अरे कहिड़ी टैक्सी कहिड़ो ड्राइवर तव्हां शायदि ग़लति घर में आया आहियो। हिते कोई ड्राइवर कोन्हे। उस्ताद ये जी टैक्सी ड्राइवर जो पी पुछीस किथे आना। लॻे थो त जेको कुतो रिंको जे टैक्सीअ हेठां अची मरी वियो हो ही उन जा मालिक आहिनि ऐं मूंखे धमकाए करे मूंखां हर्जानो वठण आया आहिनि। चुप छोई सच सच ॿुधाए। हा साईं मां ई उन टैक्सी ड्राइवर जो पीउ आहियां। ॾिसो तव्हांखे जेको बि नुक़सानु थियो आहे न उन लाइ मां माफ़ी थो घुरां। माफ़ी न असांखे 50 लाख खपनि उहे बि पूरा ऐं असांजो वञा। तव्हांजे कुते मरण जो अफ़सोस मूंखे वा पर इन जो हर्जानो तव्हां कुझु वधीक नथा घुरो। 50 लख। अरे 50 लख में त पूरी दुनिया जा कुता ख़रीद करे सघजनि था। अरे अन्ना कोई कुतो कोन हो वो असांजो साथी हो दोस्त हो तव्हां हुनखे कुतो चई करे असांजो अपमान था कयो। छो पिया ॻाल्हियूं करे टाइम खोटी कयो खणो हिन ॿुढे खे। अरे उहो ई उस्ताद चवई जेको बाबो ऐं अमड़ सभु जेको मिलियो खणी अचो खणो हिन ॿुढे खे। अरे छा था कयो। दो मैगी दे दो। पालक खाने जानी है कि जो है लगी तो तू यार किसी ने छू आप रहा है। अरे छड़ी दे। चाहे थो या न पैसो हुजे धोलू या हुजे जैसो हर को चाहे थो या न पैसो हुजे धोलू या हुजे जैसो लाइट तो बाहर भी इतने नहीं। हाँ घूमती शानदार यो जेबिने लग्जरी लाइफ तने चला रही ऊपर वाला जब भी देता छप्पर फाड़ के देता। यार बात बिल्कुल सही हो जाए यार रिंकू
मजो अची वियो यार। मां त हाणे आराम कंदुमि पहिरीं, पोइ ॾिठो वेंदो छा थो थिए छा नथो थिए। मस्तु। अॼु मां वञे भला बाथरूम मां थी अचां, जेसिताईं फ्रेश पाणी थी अचां। हा तेतर मां तो चटियां। चटी तूं भला। कहिड़ियूं ख़बरूं थो ॾिसे। अरे बेकू जल्दी निकल बाहर यार। अरे ये अनर्थ थियो। अरे छो चाहे रंबी छो पे दो तुझे चक्कर में दबे करे आवे छा थियो आ। अरे आखिर छो चाहे बुधाई दे कुछ। अरे हे जेको आहे न हे उहा छोकिरी अथई मां टैक्सी हलाई न जॾहिं ये जेके पेतीअ मां 50 लाख रुपया जेके निकिता हीअ उहा माई त छॾे वई। अच्छा त हीअ उहा ई माई आहे, यानी कि जेके ही 50 लाख रक़म आहे उहा हींअर असां वटि आहे। असांजी हिकु नंढड़ी बेवकूफ़ी जी वजह सां वीचारी हिकु मासूम छोकिरी किडनैपर में वटि आहे ऐं अलाए आहे बि न आहे कोन्हे। ॾाढो मूड ख़राब थी वियो। असां पैसा ख़र्च करे छॾिया आहिनि, अलाए छा थियो हूंदो हिन छोकिरीअ जो वीचारी जो नंढड़ीअ जो। पर हींअर ॿुध देर कान थी थिए रिंकू, चवंदा आहिनि सुबह का भूला तो शाम को घर लौटा है उसको भूला नहीं कहते। अञा वधीक देर कोन थी आहे, तूं रक़म खणी करे किडनैपर न हल, छोकिरी छॾाए करे माईअ खे ॾीस। अरे ही छा कंदासीं पाप जा पैसा बाबा, हल हल। न खपनि असांखे अहिड़ा पैसा, न खपे असांखे अहिड़ी ऐशो आराम जी ज़िंदगी जैसा कंहिं मासूम ॿार जी ज़िंदगी बर्बाद थिए। छा कंदासीं पैसनि खे? तमामु ग़लति थी वियो। मालिक असांखे माफ़ी ॾे, मुंहिंजा मालिक असांखे माफ़ी ॾे, ॾाढी वॾी ग़लती थी वई आहे। अलाए उन छोकिरीअ जो छा हाल थींदो, अलाए उहा आहे बि या न ज़रूर हूंदी। घोड़े चल मेरे घोड़े, घोड़े चल मेरे घोड़े, घोड़े चल मेरे घोड़े, घोड़े चल मेरे घोड़े, घोड़े। अरे बिल्ला अञा छोरनि जो कोई पतो कोने। अरे ईंदा जरूर ईंदा, वेंदा काॾे? राका ओ राका, अरे छोरा ॾिसण अचनि था। हाँ तो पतो काने छोकरनि जो। अरे तू नजर तेज रख, ईंदा। अरे भाई थोड़ा पानी दे प्यार, चुप राजा सुकन गलो सुकी वा। अरे थोड़ा पानी दे बाबा। पी 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 पी। अरे बाबा थोड़ा पानी प्यार बाबा, थोड़ा पानी प्यार। पानी पानी। अरे जेस ताईं तुझा छोकरा पैसा कौन गणींदा तेस ताईं तुझो हुको पानी सब बंद थई। अचियो उस्ताद, अचियो उस्ताद, अचियो उस्ताद, अचियो। मुझे खबर है जरूर ईंदा। बिल्कुल के तू छोरा ने अन्ना अचियो अन्ना। अन्ना अरे हलिया हलिया अन्ना हलिया। अरे घणनि ॾींहंनि खां पोइ असांजो अन्ना आयो आहे। अय्या उस्ताद समझ में आया ना? हाँ समझ में आयो। हीरो गानो ॾिसण जो हीरो। अरे हीरो आ मूर्ख। अरे हुन खां पेतीअ जो सबूर त थियो कोन्हे, हलियो जेब कटण।
अरे जेब तो कटी पर पर्स मां निकता 5.5 रुपया दिन का जेल में बंदा अरे हीरे जी छड़ तू बुधा झेर तो चाहिए ना, वो झेर का नहीं, वो मुझे हजम ही गोरी हुई चलीगा तू वे वही ये दबली गुम थी है मुझी तू ही खड़ी है आने तरीका मां परेशान लगो पे यहाँ बोलते हो तूने आज में ही गोरी तब मुझे राम नाम सत्ता दिए ने अरे उस्ताद अच्छ बड़ी है तू अने मिनी छोरे जो पत्तो लगा दे जामा तू असाए पैसे ना ए छड़ा करे अरे मुके खबर है तो मां को सोजरो थियण वारो कोने इने करे मां उन जे बाबे के ते पकड़या हुआ अच्छा त ही काको ने पिया हां मां तडी चाहे नओ काको भर्ती कयो नी मानू थपती करे ने कमड़ो सेखारी अरे पेरी रगरू रोटा घटन जो नओ भर्ती कंदासी हाणे असा उन जे पुठिया न तू असा जे पुठिया फिरंदा तानो बुधायो बाबू या घर छड़े ले वियो या ए चिट्ठी जा दिया पैसा दई वणो ऐं बाबे के वठी वणो बाबो असा जी कमजी में आए कांटेक्ट रंगा बिल्ला 420 ही वही कितने पर गई ही त असा घर दे बोची आ रिंकू अरे हिनन कितने पर जो ये खात्मो करे छडी मां हाणे दिस माने जो छातो के अरे मची गाव तो रिंकू तू छड अजके ने मची गाव तो रिंकू ही टाइम जोश सा कमटणो ना है टाइम आ हौसला कमटणो है पतो भाई तुझे जोश इने जोश के चक्कर में बाबू वने नोट वने ना वो बेचारी गुड़िया वने मोले तू प्लान ना तेरो समझ थदे दे मां बसा न्याणी बचाए करे उन्हें मां के पैसा वापस करे छड़ना है समझे हां तो हल हियर तू छबल वटल बी पेरो हिन नंबर ते फोन कर पुछी किथे अचणो आ केडी मल अचणो आ फोन लगाइस ए वरी केंजी गिजड़ी वगी हेलो हेलो हां पिंकू अरे अपलू डबलू पहुंची विया घर मिली विया न मुंहिंजी चिठी हां मिली वई चिठी हा त ॿुधी छॾियो काली पहाड़ी हनुमान टेकरीअ जे पुठियां शाम जो 4 बजे ताईं पहुची वञो न त तव्हांजो बाबो तव्हां वटि किश्तुनि में पहुचंदो हैं किश्तुनि में कीअं भाई किश्तुनि में कीअं अड़े किश्तुनि में ईअं त कॾहिं हिकिड़ी बात हिकिड़ी टंग कॾहिं हिकिड़ी अख त कॾहिं ॿ कन टुकड़नि में किश्तुनि में पहुचाईंदोमांव तव्हां वटि हां ठीक है हल छबल वट हाणे ॾिसजे कीअं था अचनि अरे उनका 4 चायूं लिखाया है वो रातों लिखाए ना यार झटकर लिखाया चीजें ऐ बकटा दे चुशमू हो गए चाहे मुंजी प्यारी अरे घट्टे कीरवारी बाबू क्या है मुंजी प्यारी घट्टे कीरवारी दोनों पी डुक बढ़िया बढ़िया गाड़ी में ना दुआएं ता भावरे ने ये नहीं जबर नाटक में और फिल्म में काम करे चुको भाई ही मतलब कमे मारो हां समझाई दे लगे छबल को कम तो में कम यो एक कमाई स्कीम तो बुधाए दोगे लाख रुपया कान कमाई ने देखो रोल तो दिया दोगे संभाल जाए शाम में 4 बजे हनुमान टेकरी है ना मन हां उते हलणो पुलिस जी टीआई ड्रेस में अची जा अब गई हां
तोखां हिकिड़ो रोल कराईंदासीं सॼी स्कीम सम्झाई केरु आरे पारे वारो ॿुधे भले बजे 4 बजे काका असां के त अॼु लखपति जुआ लखपति ही त तुंहिंजा छोरा अची विया विच में। अरे प्यार ॾिसो ख्वाब, अरे मुंहिंजा छोरा अहिड़ा अथई उनखे केरु बुखार बि वापसि उहो बि कोन कंदा आहिनि वापसि सो तव्हांखे ॾींदा 50 लाख वापसि। चुप करे उस्ताद टाइम घणे बजे ॾिनो हुननि खे? 6 बजे जो। अरे अञा त 8:30 थिया आहिनि। ईंदा हूंदा। ओ अची उस्ताद यही नहीं है ना उस्ताद यही नहीं लॻे त कान थो टैक्सी ड्राइवर। अरे साईं डप खां ॿियो को माण्हू मोकिलियो। अरे भाऊ हिते केरु आहे जो किडनैपिंग जो धंधो कंदो आहे? पकड़ोस इहो ई आ। न मूंखे न मारियो न, मूंखे घर में वञिणो आहे। मारियो न बचाओ छॾियो मूंखे छॾियो। अरे मुंहिंजे ॿारनि जे चक्कर में ॿियो वीचारो ग़रीब पियो मार खाए। ये माला माल जय रद्दी छॾियो। अरे बस कयो। अरे मोटा तू आई केर तोखे चयो नोट खणी अचां ही छा खणी आयो रद्दी? अरे यार मूंखे छो बेटा मारियो? मां त प्रिंटिंग प्रेस मां आयो आहियां। मूंखे हिकु अन्ना नाले भाई सॾु करायो हुई का छपा। ओके अन्ना छाजी प्रिंटिंग आ छाजा गार्डन? मुंहिंजी शादी आहे उस्ताद, मुंहिंजी शादी आहे। शादी जा कार्ड? अड़े प्रेम शादी कई हाणे बस कर। तू हिनखे हिते विहार 6 बजे पैसा अचणा आहिनि पोइ हिनखे हिते ई मीटर ॾेई हिते ई बराबरि कंदासीं हिसाब किताब ऐं 55,000 लख रुपया ॾेई छॾियो रिपेयरिंग कराए छॾींदो। अड़े तोड़े फोड़े छॾियो अथव विहारिस पासे रहो वे हिते। अरे मूंखे घर वञिणो आहे। घणी देर आहे? अरे 5 मिंट आहिनि। 5 मिंट खां पोइ हिन बुढे जा टुकड़ा करण चालू। केरु अची रहियो आहे? ओ काली पाड़ी है या? हा कहिड़ो कमु अथई? हिते किटे जो कमु केरु कंदो आहे? अड़े अन्ना तो प्रिंटिंग वारे खां सवाइ ॿिए कंहिंखे त कोन घुरायो भाई? न उस्ताद न, सिर्फ प्रिंटिंग वारो ई घुरायो। पहिरीं कुटियोसि पोइ पुछो। अरे ये कहिड़ी टाई पुठे वारी टाई? अरे छोटा मारियो मूंखे। अरे छोटा मारे थोड़ा पुछो त सही। अरे इहो त कमाल थी वियो। क्या मारियो छोटा आखिर मूंखे? अरे ॿुधो न सही मुंहिंजी ॻाल्हि मूंखे छोटा मारियो भाई। अरे यार ॿुधो न यार। अरे छोटा मारियो इहो त कमाल थी वियो। ऐसे छोरनि जे चक्कर में अलाए घणा मारू खाई। अरे इहो त कमाल थी वियो भाई। अरे छोटा मारियो अरे मूंखे जा ॿुधायो न सही। अरे छोटा मारियो अरे मूंखे त घुरायो छलाए। इहो त कमाल थी वियो रे इहो त कमाल थी वियो। केरु तूं? मूंखे राका नाणे खे माण्हू घुरायो। तू अकाउंट नहीं मूंखे त मां चयो रात जो 8 बजे अचे। भाऊ मूंखे शादी में वञिणो आहे न। त हीअं 4 बजे छो आयो आहीं? छा कयां भाऊ असां ॿिए कम कोन्हनि के। विहारो हिनखे मोटे लॻा। अड़े राका तू हिनखे अकाउंटेंट खे छो घुरायो आहे? अरे मां सम्झम 50 लाख रुपया अचणा आहिनि इन करे इनकम टैक्स भरणो पवंदो इन करे हिनखे घुरायोमांसि। अड़े नगर वसियो ई कोन लुटेरा पहिरीं अची विया। बिन के पहिरीं कुटे चुका हिन खां थोरो प्यार सां। भाऊ तव्हां केरु? कंहिं पीउ जे लाल मुंहिंजे पीउ खे किडनैप कयो आहे। अच्छा
त तू ही आई वो टैक्सी ड्राइवर पैसा खणी आवे पैसा 50 लाख तमीज ना गलाए तमीसा छा तू को कलेक्टर आई अरे छोरा यो ही था वो टैक्सी ड्राइवर घेरोस पेरी ना दे बैग पेरी मुझे पी के छड्यो उसका पेरी बैग बिल्कुल ने मां फिटी का मां हेठ खाइए में अरे तो के पानी जान पारी है या ने जान तो प्यारी है बैग दे देना मैं चंगी तरह चेक कयो अरे आए बैग में ठीक है ड्रग्स हैं अरे तू तो चाहिए ना नोटन ये 50 लाख ने 60 लाख रुपया दवा 50 लाख रुपया ही इन्वेस्ट कयो आ अजी डेट में मार्केट प्राइस नहीं 60 लाख रुपया है पर हिन पाउडर जो करणो चाहे हां तो बताया पाउडर जो छा करनो आ पुलिस पांजा हाथ मथे कयो चाहे असन जो कोने इंस्पेक्टर साहब यही ड्रग्स जो धंधो कंदा तव मां इंफॉर्मेशन ॾिनी मां तांखे न शाबाश हिन जी आया अरे ही करिया भाई शाबाश जेडी माल बा वडा ॻाल्हाइनि विच में तव्हांजो आवाज़ न हुजे तोखे सरकारी नाम मिलंदो बिल्कुल हिनन सभनी अरेस्ट कयो मुझे पी के किडनैप कयो तन तरस तेरी साईं छा आहे खुशबूदार से है ड्रग्स ये सफा खारी आ इकड़ो लूण खारो ना इनन के न बुधाइन हलो बुध दाल में कारो आ ठाए हाणे ताके अगर हिन जूं धाराऊं ऐं सजाऊं ॿुधाई वञनि कानूनन काका ये बंदूक झल किया लोड़े गिड़ा गाड़ी मरंदव खबर तव हिनजी सजा घणी आ अञा ताईं मां पढ़ी बि कोन्हे पर ये असांजी कोन्हे ओ हर को चवंदो आहे ॿुध हणाया माल चवंदा असांजी कोन्हे छॾी न पर न मुझे पी के किडनैप कयो अरेस्ट करीन ॿुधो दफ़ाऊं त मां ख़तम कराए सघां थो पर ॿुधो लूण कहिड़ो महांगो हूंदो जो मां खणा अरे धीरे ॻाल्हाए लूण ख़बर कोन अथनि हिननि खे 7 साले खां वधीक सजा अथव काका बंदूक झले कोन थो सघे पैसा घणा अथव पैसा मोड़ कुछ भी करने अरे कुछ भी करने धरती माता का कसम मोड़ पोप गाने बाबू मोड़ पोप गाने ये तो ना हलाई कोने लुडण चालू करके दे दई अरे बजा अरे ना जल्दी आए टिकली बैठा नहीं टिकली दो माल कटो माल कटाएं आएगा धरती माता का कसम रो पोप गाने जेब में वो हर को चोर तेरी कसम खाई अरे दिस बोले शाबाश सुने सब कटे सब अच्छा सब मुझा भावर है सब मुझा सोट है मुखे कमन नोट है दे भी मोटा है वाह वाह इतने घट मिले हैं तू नहीं वञा 200 रुपया निरंकारी मंडल वारनि खां वठी हाणे ड्रेस किराए ते ऐं सुभाणे चांहि दुकान ते ईंदुमि बाबा तू चिंता न कर तुंहिंजी रस्सी मां खोलियांसि थो हाँ पुट शाबाश पुट शाबाश अरे कीअं ॿधी अथव यार ॾाढी तकलीफ़ ॾिनी अथनि शाबाश आजाद जमटमल तो लगे ओ साइड जमटमल नाथाणी साहब तहां हिते कीअं अरे साईं पकड़े आया मुझे पुट छॾायो अरे छबल तू अरे छबल जो गाडो किथे चांहि वारो यार न सुबुह खां चांहि पीती आहे न टोश खाधो आहे यार तू किथे लीसा ये छबल थई छबल चांहि वारो अरे हाँ मूंखे बि लॻे पियो हिनखे किथे ॾिठो आहे त पकड़ियोस ऐं कुटियोस अरे मेरे छोकरे के न मारियो अरे जिंदगी में पैरों पर मुझे कम आयो छॾियो छॾ अरे बियो
खामोश हटो परे उठ उठ कितने पैसा पैसा मुझे भाव मेरे खपन पैसा अरे बाबू पैसा मुझे पैसा खपन फोन दियो मां फोन लगा फोन लगाया पैसा खपन फोन दियो ना मालक पैसा खपन पैसा फोन तो लगाया मां कौन है बाबा अरे बाबा बचाओ अरे बाबा बचाओ बेटा कराई दे मैं मां तो क्या मां अरे अरे इथे तो मारा कुठं सुरू थी अरे मुखे मार बाजू अरे अरे मां चवास तो फोन तो लगाया फोन जल्दी लगा फोन दियो छा नंबर है तू बताए लगा फोन लगा गोल करे वही हणजोस बैलेंस कौन सा भाव तेरी बैलेंस नहीं पर यार लगा ले देव कमेंट भी ये किए खोलन दो ई तू नमा लगा दू जल्दी लगा सामने खाली से नगे गाना ना खपन बताए आप इनको अब अंको मार इनको अरे जैसे जो प्लान उल्टो पे जियो ये मुखे पे मारा नहीं तो बाबे के बदीरा को तो नहीं पैसा खणी अच पैसा हां पैसा खणी अच जल्दी हियर रही एक सेकंड किथे गुराया अरे इन पहाड़ ये दे काली पहाड़ी हनुमान की टेकरी काली पहाड़ी चाहिए काली पहाड़ी हनुमान टेकरी हां अरे मुके दे जल्दी बताए हेलो अरे काली पहाड़ी ते जल्दी पैसा खणी अचन न त तुंजो बा है तुंजो पी वापस कोन इंदा 15 मिनट जो टाइम नहीं 15 मिनट यो 15 मिनट में अच हां जल्दी अच कम करे सही ना दिन सबन गई रे अरे बधी सिने पी के वरीगा बदे ये तो वही छोकरो है मुखे गाड़ी नहीं चयो आज आया मौको बदलो वठाण जो उनेडी गाड़ी दी करे भजी हो हाने को छई नो मास जैसा मुझे भागे अब मुझे पी के छजो सीधा ही नोटन की पेटी छजो मेरी नोटन की पेटी दे मेरे मुझे भागे मुझे पी के छई नवा मेरी नोटन की पेटी दे मेरे मुझे भागे पी के छई नवा हाने पेती चाहिए हाने टेंशन न पालियो घेरास न गई पेटी में भागो पेटी में भागो बाबा बाबा भजन आमे नो अरे मुकरे वटियाला अरे मुकरे वटियाला अरे बम फोटी में मुझे टुकड़ा देना अरे मर हिंद अरे दे चो अरे मुखे वटियाला हटियाला मुके कीड़ा पगल मुतर ना तो मारे ने बात कसम का दो कने कलाकारी को लेकर उठी में कौन तो सगा मिनट साई पटे होता अरे 20 मिनट खाबो उठा दे बई दुनिया खां उठी वेंदासी पुठा बम रही बम 2 मिनट काका खोल बाप के जा बोल टाइम खोल अरे कने दो भाई अरे मुखे छोड़े अरे कने दो भाई
अरे मूंखे न अकेलो छॾे यार। ही तो वही काको आ जंगे मां घरा खायो। काका मुंहिंजा साथी किथे आहिनि? अरे साथी सब भॼी विया। अरे यार बम फाटण वारो मूंखे छोड़। किथे बम? मूंखे छोड़े। बम किथे आ? अरे बम हिन में आ यार। अरे जल्दी करे। अरे हिन खे छा थियो वरी? मद्रासी तरह दिखाती है झुमकी उतारती उस तेरे डिस्को दिखाती मद्रासी। दो दने दो के बाबा आते। हां पुटरा पुटरा अच। अरे बम फाटण वारो आ। अरे बम कोने बाबा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। हां नोट है उनमें नोट है। हाँ बम कोने। हल फटाफट हल हल जल्दी 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 पुटरा भॼ। यार हुते त मार कुट चालू थी वई आहे पर झमटमल बि हुते उन जा ॿार बि हुते आहिनि त आख़िर पंहिंजा वञिणो पवंदो वञी छॾाइणो पवंदो। भी बमल काके निपटा में तो मुके गाड़ी नहीं है। अरे काका पोड़ा मुझी गा बुद्ध मारू जो मैं मारू वही गाड़ी कोई अपनी जगह से नहीं हिलेगा। इंस्पेक्टर छोड़ो मत जानलेवानी आ चुके हैं। अरे वाई नकली पुलिस। साईं राम मां छबल गाने वारो साईं मां कोई गाने वारो चाय वारो असली पुलिस असली मां पतो तो कया असलिया नकली पुलिस आ। अरे हू तो चाय विकणंदो आ तू जा पूरी पकाए विकणंदो है। असली और नकली को पता तुझे थाने में चल के ही चलेगा। इंस्पेक्टर साहब इसको पकड़ो और मेरी गुड़िया को छुड़वाओ। इसको तो मैं थाने ले जाके ही बताऊंगा असली और नकली का फर्क। इंस्पेक्टर छोड़ो मत जानलेवानी। सर मैं बताऊं इसको असली है या नकली है? अरे ये तो सच की पुलिस आ। अरे साहब
गिरफ्तार कर लो हवलदार इन सबको। हाथ ऊपर। अब तू जेल में जाके चाय बेचना और तो चल इधर। भर लो इनको गाड़ी में। मुंजी गुड़िया कितनी है? इतिया गुड़िया, अरे गुड़िया का सुन करीस। अरे गुड़िया, गुड्डू, ओ गुड़िया। मम्मी, 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 मम्मी। इंस्पेक्टर साहब, इन सबको पकड़ लेना, किसी को मत छोड़ना। इनने मेरी गुड़िया को बहुत परेशान किया है। नहीं मम्मी, ये अंकल ना बहुत अच्छे हैं। आपको पता है इन्होंने मेरा बहुत ख्याल रखा है। इन्होंने मुझे चिप्स खिलाई, चॉकलेट दिए। और मेरे लिए घोड़े भी बने। तो क्या खबर थी, मुके है ना सिंधी भी सिखा रहे थे। अरे वाह, तुमकी सिंधी अच्छी हुई। हाँ। ये वटो ताई अमानत है। मां उन टैक्सी ड्राइवर जो भाउ है, ये जेको थियो असां गलती करे थियो आहे। हिननि किडनैपरनि जे करे ये गुड़िया किडनैप थी हुई। असां समझोसी अलाए छा आहे हिन में, पर जेॾीमहिल असां हिन नोट ॾिठासीं असां नियत ई फिरी वई। असां हिन मां 15-16 लख ख़र्च बि कया आहिनि, पर असां महिनत करे हिकु रुपयो जमा करे तव्हांखे 16 लख वापसि कंदासीं। असां खां ग़लती थी वई, असांखे माफ़ कजो दीदी। मुझे मेरी बेटी मिल गई, मुझे इन पैसों से कोई लेना देना नहीं। मेरे पास पैसे बहुत सारे हैं, ये आप रखो। न दीदी, ये पैसा था वापस वठो। मां ही पैसा वठी करे वरी पाप नथो करणु चाहियां। अरे असां मस्त मस्ताना अञा हाणे असां अखियूं खुलियूं आहिनि। असां पैसनि जी लालच में अची करे पंहिंजा कम धंधा सभु विसारे वेठा हुआसीं। हाणे असां पंहिंजी महिनत करे जेके हिन मां पैसा ख़र्च कया आहिनि उहे बि असां तव्हांखे वापसि ॾींदासीं। अरे मस्त मस्त असां अखियूं खुलियूं आहिनि भाई। सही तो चई रिंकू, हिन मार धाड़ ऐं मार कुट में कुछ कोन रखियो आहे। वेड़ जेड़े में रखियो आहे। सब प्रेम सां रहो। जेके प्रेम सां रहिया से तरी विया, ऐं जेके वेड़ झेड़ में रहिया से मरी खपी वियो। महिरबानी कयो, वेड़ झेड़ न कयो, सब सिक प्रेम सां रहो। अरे जॾहिं हिननि जहिड़ा बदमाश छोकरा सुधरी था सघनि त असां छो नथा सुधरी सघूं। असां पाण में चेंज आणींदासीं। असां हाणे सुठी राह ते हलंदासीं, सचाईअ जे रस्ते ते हलंदासीं। असां महिनत कंदासीं, मज़दूरी कंदासीं। असां पंहिंजे ॿारनि खे पढ़ाए लिखाए उन्हनि खे सुठा संस्कार ॾींदासीं। ऐं असां ज़िंदगी में वॾा वॾा सपना ॾिठा, पर उहे सपना तॾहिं सचा थींदा आहिनि जॾहिं पंहिंजे मन में सचाई हुजे, महिनत हुजे। असां महिनत जे रस्ते ते हली करे पंहिंजे सपननि खे सच कंदासीं। ऐं असां तव्हां सभिनी खे बि इहो संदेश ॾियण था चाहियूं त बिना महिनत ऐं सचाईअ जे जीवन व्यर्थ आहे। इंस्पेक्टर साहब, असांखे गिरफ़्तार कयो। असां पंहिंजे पापनि जो प्रायश्चित करण था चाहियूं। असांखे गिरफ़्तार कयो। सच थो चई भाऊ, मां पंहिंजे कलाकारी जो दुरुपयोग कयो, मूंखे बि गिरफ़्तार कयो। मां इहो संदेश ॾींदुमि, पंहिंजी कला जो इस्तेमालु अगरि सुठी जॻह ते कंदव त तव्हांखे कमु ईंदी। ऐं तव्हां इहो कसम खाओ त ग़लति रस्ते ते कॾहिं न हलंदासीं। असांजो बि इहो प्रयास आहे। अॼु असांजी गिरफ़्तारी असांजो प्रयास आहे त सच जे रस्ते ते हली करे पंहिंजी कला खे सिंधियत खे वधायो ऐं सिंधियुनि जे लाइ अहिड़ा सुठा कम कयो जो सुराण थी करे। इंस्पेक्टर साहब, जब इन्होंने तय कर ही लिया है कि सच्चाई की राह पर चलना है, तो आप इनको एक मौका अवश्य दें। इसलिए इंस्पेक्टर साहब, मैं इनकी कंप्लेंट वापस लेती हूँ। आप इनको पकड़ा या छोड़ दें? जब इन लोगों ने सुधरने की कसम खाई ली है तो फिर हम थानेदारों का क्या काम। वाह 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 वाह, अरे वाह, ये तो कमाल दियो। मुझे छोरा सुधरी है। ये तो संसार अठो जुबो दियो। वाह झूलेलाल वाह, अरे तो कमाल दियो, कमाल कमाल दियो, कमाल।
आई रात सुहानी, पैसन जी हर का दीवानी। आई रात सुहानी, पैसन जी हर का दीवानी। नचंदी साणू मुसा हुजे प्रीति या कराणी। उठंदे वेंदे मरंदे जींदे, उठंदे वेंदे मरंदे जींदे। यार हर को तो चाहे मनी, यार हर को तो चाहे मनी। पैसो पैसो यारा पैसो पैसो, पैसो पैसो यारा पैसो पैसो। हर को चाहे थो यारा पैसो, हुजे धोलू या हुजे जैसो। हर को चाहे थो यारा पैसो।